अस्सलाम वालेकुम प्यारा शागिर्दो। जीअं त अॼु असीं 9वीं क्लास जे सिंधीअ जो शाइरीअ वारो हिसो पढ़ी रहिया आहियूं, जंहिंमें अॼु असांजो मौज़ू आहे मीर अब्दुल हुसैन सांगी। मीर अब्दुल हुसैन सांगीअ जी वालिद जो नालो मीर अब्बास अली हो। हिन जे वालिद मीर अब्बास अली हिकु अंग्रेज़ ख़ातून सां कलकते जे हज़ारीबाग में नज़रबंदीअ दौरान शादी कई, जंहिंमां मीर अब्दुल हुसैन सांगी 1851 में पैदा थियो। 1857 में वालिद जी वफ़ात खां पोइ हुन जे चाचे मीर हसन अली ख़ान हुन जी संभाल कई ऐं पंहिंजे चाचे सां गॾिजी सिंध में आयो। हैदराबाद में तालीम हासिल कयाईं। सरकार तरफ़ां खेसि स्पेशल फर्स्ट क्लास मैजिस्ट्रेटी जो उहिदो मिलियो। सांगीअ खे नंढपिण खां वठी शाइरी जो शौक़ु हो। अॻिते हली सांगी पंहिंजे दौर जे वॾनि शाइरनि में लेखजण लॻो। सिंध जा नामवरा शाइर संदसि महल में अची महफ़िलूं कंदा हुआ। सांगी 12 जून 1924 में वफ़ात कई। हुनखे सिंधी गज़ल जो बादशाह सॾियो वञे थो। संदसि किताबनि मां दीवाने सांगी, लताइफ़े लतीफ़ी ऐं कुलियाते सांगी काफ़ी मशहूर आहिनि, जेके छपिजी चुका आहिनि। सांगी जी शाइरी ऐं उन जी सम्झाणी। आहे दुनिया में जे रहण वाजिब, सूरत तंहिंजा आहिनि सहण वाजिब। आहे दुनिया में जे रहण वाजिब, सूरत तंहिंजा आहिनि सहण वाजिब। सम्झाणी। हिन बेत में शाइर सांगी चवे थो त जेकॾहिं तव्हांखे हिन दुनिया में रहणो आहे त पोइ तव्हांखे हिन दुनिया जा ॾुख ऐं तकलीफ़ूं बर्दाश्त करणा पवंदा। अहल नज़रुनि खां जा अचे मरगूब, अहल नज़रुनि खे जा अचे मरगूब, चाल अहिड़ी आहे चलण वाजिब। सम्झाणी। हिन बेत में शाइर सांगी चवे थो त तव्हां अहिड़ी हालत हलो जेका तव्हांजे वॾड़नि ऐं बुज़ुर्गनि खे पसंदि अचे। तोड़े दरिया या समुंड हुजे, तोड़े दरिया या समुंड हुजे, थियो मतिलब तोड़े दरिया या समुंड हुजे, थियो मतिलब यार में तरण वाजिब। सम्झाणी। हिन बेत में शाइर चवे थो त तव्हांखे जेकॾहिं मंज़िल हासिल करणी आहे त पोइ तव्हांखे उन जी तलब में दरिया या समुंड पार करणो पवंदो। निंड मां कंहिंजी टोट टेलारा, टिंड मां कंहिंजे टोट टेलारा, टिंड मां कंहिंजे टोट टेलारा, उन्हीअ टोले खां थियो टरण वाजिब। सम्झाणी। हिन बेत में शाइर चवे थो त ए माण्हू जेकी हठ वॾाई ऐं तकबुर कनि था, उन्हनि जे सोबत खां परे रहणु घुरिजे। नेको बद जेकी को चवे सो चवे, नेको बद जेकी को चवे सो चवे, नेको बद जेकी को चवे सो चवे, तंहिं ते हरगिज़ न करण वाजिब। सम्झाणी। हिन बेत में शाइर चवे थो त जेकॾहिं तव्हांखे हिन दुनिया में केरु भलो या ख़राबु चवे थो त बि तव्हां हरगिज़ उन जी ॻाल्हि ते ध्यानु न ॾियो। राति खे ॾींहं खे चए राति, राति खे ॾींहं खे चए राति, राज में जे अथई रहण वाजिब। राति खे ॾींहं खे चए राति, राति खे ॾींहं खे चए राति, राज में जे अथई रहण वाजिब। सम्झाणी। हिन बेत में शाइर चवे थो त जेकॾहिं तव्हांखे हिन दुनिया सां हलणो आहे त पोइ दुनिया जी रविश मुताबिक़ हा में हा मिलाइणी पवंदी। आशनाईअ जा वण बि विया वढिजी, पिरत खां पाण खे पलण वाजिब। सम्झाणी। हिन बेत में शाइर चवे थो त इंसाननि मां सुञाणप वारी ख़सलत निकिरी वई आहे, उन करे मोहबत ऐं प्यार वारे प्रचार खां पाण खे परे रख।
पहलवानी जो वक़्तु वियो गुज़री आहे, ॾिंगनि खां थियो डरण वाजिब। हिन बेत में शाइर चवे थो त हाणे बहादुरी जा जोर ॾेखारण जो वक़्तु नाहे रहियो ऐं बुरनि माण्हुनि खां ख़ौफ़ खणण जो वक़्तु अची वियो आहे। साॻी आहे सलाह तां कंहिंखे, सूर नाहे कॾहिं सलण वाजिब। हिन बेत में शाइर साॻी असांखे सलाह ॾींदे चवे थो त पंहिंजी तकलीफ़ कंहिंखे बि ॿुधाइण ज़रूरी नाहे, मतिलब त कंहिं सां दुख वंडण जो वक़्तु नाहे रहियो।